उन्हनि जी दावा है त असां जहिड़ो असां सुन्नी चवंदा आहियूं त साईं बशर आहे, पर असां जहिड़ो त न, पर 1.25 लख नबियुनि जहिड़ो बि न। जखरे जहिड़ो जवान अजन सो कोन ॾेली, मोहर मिलनी मुरसली सरस संदस शान, फकान काब कौसैन औ अदना मुयस्सर थिस मकान, वो आगे जो एहसान जई हाथी मेज महलो। असांजो अक़ीदो आहे बशर आहे, पर महबूब दुनिया जा हिक पासे, मुंहिंजो अरबी ढोलण हिक पासे, हुननि सभिनि जो ॻोल्हण हिक पासे, मुंहिंजे यार जो ॻोल्हण हिक पासे। याकूब जे प्यारे यूसुफ जी खरीदार ज़ुलैखा हुई हिकिड़ी, पोइ यूसुफ जो घुंड खोलण हिक पासे, मुंहिंजे मदनीअ जो मुल्क हिक पासे। नारे तकबीर, नारे रिसालत, नारे तहरीर, नारे हैदरी। फर्क इहो आहे, हो चवनि था बशर आहे, असां जहिड़ो आहे। असां सुन्नी था चऊं त बशर आहे, पर कंहिं बि जहिड़ो न। कोई मिसल न मेरे कोई मिसल न मेरे ढोलण जी, चुप करे मेरे अली इत्थे जा नहीं बोलण जी, इत्थे जा नहीं बोलण जी। करां गल की खजीने दी, करां गल की खजीने दी, सारी दुनिया खादी है खैरात मदीने दी, खैरात मदीने दी। एहसान जी वजह तो थोरो आहे जो सिर्फ़ मुंहिंजे माऊ जी ख़ुशी सां मल्हायो, त मां चवां थो त मुंहिंजा सभु गुणा मल्हाए छॾिया। ॿियो थोरो हिन सूरत में आहे त मुंहिंजो हबीब आहे नूर, पर अव्हां जी सूरत में मोकिले, इहो मां रब ते थोरो। सुभान अल्लाह। असल नूर प्यारा मुसलमान भाइरो, जिब्राइल अमीन खां मदीने जे साईं पुछो त तुंहिंजी उम्र घणी आहे? चइसि मुंहिंजी उम्र कुछ न, तमामु वॾी उम्र। चलो हिकिड़ो त रखोसि कोन। सल्लल्लाहु या रसूल अल्लाह वसल्लम अलैका या हबीब अल्लाह। प्यारा मुसलमान भाइरो, जिब्राइल अमीन अर्ज़ कयो, सोना मुंहिंजी उम्र तमामु वॾी आहे। साईं फरमायो को बि का निशानी ॾे। पाण वटि उमिरि लिखंदा कोन,
असां जतन में हाणे कुझु रवाज पियो आहे अॻे उमिरि जो तालीम कंदा बा वाइणनि जी भाॼी यादि आहे 10 वॻे पोइ तोखे यादि आहे पोइ उन ते हिसाब किताब हलंदो थोरो सी मुर्कंदा हलनि साईं जो मिलाद ऐं बि जिते जतन जी ॻाल्हि कंदो आहियां त पंहिंजे ॻोठ जी मोड़ी हबीबुल्ला वारो ॻोठ गड्डा थो चांहि जी ॻाल्हि यादि असांजे जो जत हो अजा गुलाम मोहम्मद उनजी लॻी पठान सां दोस्त वो पठान जी ही हिते इज़त कंदो हो उनजी दावत कई होॾां पाण वटि रवाज हूंदो हाणे त सांसरियूं पयूं गिलास विया जग विया बोतलुनि जो दौर आहे अॻे असां जतन में त ख़ासि रवाज हो चांहि पी वरी कोप रखंदा हुआ ऊंधो हाँ सांसरी बोले ऊंधो रखंदा त सौर करा सांसर असां वारो माइट वियो पठाण जी दावत उन्हनि जे मुल्क में को रवाज ई हिनखे चांहि पठाण चांहि भली हूंदी आहे टाइट हिकिड़ो कोप पियो थो जत कोई ऊंधो दिलि चयो त घुरां पर न ऊंधो कयो बसि हाणे महिमान हुते वरी रवाज हो त ऊंधे कोप वारे खे वरी भरियो तो जत के वरी ॿियो भरे ॾियो चाहे दूध पची पी वरी ऊंधो त कई न हाणे त बिल्कुलु ऊंधो कोन थियो पासीरो थियो पठाण पुछियोसि जब त फ़क़ीर असां वटि इहो आहे ऊंधे कोप वारे खे ॾींदा आहियूं सऊं रखंदो आहे उनखे कोन ॾींदा आहियूं हीअ त न सऊं आहे न ऊंधो आहे हे किथां जो रवाज आहे क्या भा हे असां में रवाज आहे त आहे त खणी अचो न आहे त मयार जिब्रील अमीन अर्ज़ कयो मुंहिंजा महबूब मुंहिंजी उमिरि तमामु घणी आहे साईं फरमायो का निशानी हूंदी अर्ज़ कई मुंहिंजा साईं जॾहिं रब करीम मूंखे पैदा फरमायो पोइ मां अल्लाह जी दरबार में निहारियो उते मूंखे हिकिड़ो तारो चमकंदे नज़र आयो जेको 70,000 साल चमकियो पे 70,000 साल नज़र कोन पे आयो मुंहिंजा महबूब उनखे तुलू गुरूब उनखे ज़ाहिर गाइब में मूं 72,000 मरतबा ॾिठो साईं मुर्की फरमायो जिब्रील पोइ दाऊं तोखां इलाही वॾो किसी की मौल फरमायो तारो अज ॾेखारियो सुञाणंदे जी मुंहिंजा साईं कीअं न सुञाणंदुसि जेके मां 72,000 मरतबा ॾिठो आहे अल्लाह जे महबूब पंहिंजे निरार मुबारक खां हीअं जो पटको मथे सिरकायो साईं जे निरार मुबारक में उहो तारो चमकण लॻो जिब्रील अर्ज़ कयो सोना अल्लाह जो सू इहो साॻियो तारो हो मुंहिंजे आका फरमायो जिब्रील मूंखे बि रब जी इज्जत जो कसम इहो तारो आसमानी तारो कोन हो मां मोहम्मद जो नूर हुयो सुभान अल्लाह 70,000 साल पिया मां चमकियो 70,000 साल गायब जिब्रील रब जे दीदार में होसि 70,000 साल खां बाद अल्लाह जे इश्क जो ताब अहिड़ो सवार थींदो हो जो मां रब जे अॻियां झुकी पवंदो वरी 70,000 साल सजदे में हूंदो मिठाई साहब तॾहिं फरमायो त सोहण जा सिंगार अण ॾिठे अॻुआ न का कुल्फ यकून हुई न का दीप चार न की सिज हो न की चंड हो न हुई टोही दी तवार तॾहिं मोहब्बत साण निहार नयो ई लतीफ़
हुजे सुभान अल्लाह फरमा तो जोड़े जोड़ जहान जी जने जोड़ी आई खावंद खास खलके मोहम्मद मुकाई कलमू ते करीम ते चिटो चायाई अना मौला कल अंत महबूबी ये उताई कोई लिखी नाई भई सराऊ सैयद के असल में साईं नूरा खुदा थोरो करे असां वाले लिबास में मुख मुझे हबीब सां वेही भी सघूं कचेरियूं भी करे सघूं मुझे महबूब खां पिराए सघूं क़ुरान सिखी सघूं हदीस सिखी सघूं हाणे अवां त नाज़ कयो त कुर्ब केॾा थी विया ही ख्वाब हो न ख्याल हो कीअं सॼे घर में विहारियूं तोड़ी फकीरी हाल हो सुभान अल्लाह कुर्ब केॾा थी विया ही ख्वाब हो न ख्याल हो कीअं सॼे घर में विहारियूं तोड़ी फकीरी हाल हो सुभान अल्लाह अब असां जहिड़ो थी सघे थो असां त का शाइरीअ खे नबीअ जहिड़ो बि न अल्लाह माफ़ करे साईं राजकना साहब असां जहिड़ो हुजे त पोइ हिक ॿिए ते कलमा पढ़े वेठा हिते बि हिकिड़ी ॻाल्हि यादि आई पर अदा हितां जे जतन जी इहो असांजो उठ काए जाती मां गुज़रिया उठनि जो धन जो हाणे क़िस्मती आया आहियूं सांग साईं मुगल बीर बादशाह जो दीदार करे इहो हौस पाक जो पहिरियों ख़लीफ़ो जाती वारो कॾहिं यारहें जे जलसे में ॿुधाईंदुसि इंशाअल्लाह जेको असांजो वॾो माइट हो उनखे वॾो पटको गुलाबी रुमाल कंध में गुलाबी रुमाल खणंदा कि हाणे हीअं करियो हिकिड़ा उठियूं संभाली हिकिड़ा वञी साईं जी ज़ियारत कयो उन टाइम साईं मुगलबीन बादशाह जे दरवाज़े ते टिक लॻल हुई शीशो अंदर त अॼु बि केरु कोन वेंदो दर बंदि आहे पर उन टाइम शीशो लॻो असां वारो वॾड़ो माइट पेंड कुलनि ते वञी साईं जे दर ते वेठो त हाणे शीशे में टिक में सॼो जत नज़र अचे पेंड पटका कपिड़ा जवाब घुरी पे कि भले साईं के मूंसां मांगी मिले असीं त ॿई हिकु जहिड़ा दुआ घुरी हाणे वरी हुनर खे चए थो हाणे तकलीफ़ न करिस बस मूंखे ॾिठा साईं मुगल बिन बादशाह असीं ॿई मागी हिकु जहिड़ा होॾा तकलीफ़ न करि हाँ जे असां जहिड़ो आहे त पोइ ॿी तकलीफ़ करिणी पर मुंहिंजा प्यारा मुस्लमान भाइरो अल्लाह जो हबीब हुआ जंगे खंदक में बीठा हिकिड़ो सहाबी आयो अर्ज़ कई मुंहिंजा साईं मां बुख खां पेट ते पत्थर ॿधो आमना जे लाल पैरान मथे खणी फरमायूं तो हिकिड़ो ॿधो आहे मां मुस्तफ़ा बि ॿधा हज़रत जाबिर ॿुधी वरितो साईं महबूबन के अर्ज कयो सोना लगभग 450 असहाबी जंग जी तैयारी में जे मुंह में हुजे हा ताकत त सभिनी खे खाराए सोना राज जी ॻाल्हि आहे कन मुबारक में ॿुधाए थो छेलो हिकिड़ो नंढो घर बीठो थोरो अटो
इजाज़त हुजे तो सोना घर वञी छेलो कोई अचां मानी जो ऑर्डर ॾेई अचां पोइ अची तव्हांखे वठी वञा तव्हांखे मानी खाओ साईं फरमायो ठीकु हज़रत जाबिर घर आयो छेलो उठाई साईं जा ॿ पुट हिकिड़ो सुतो पियो हिकिड़ो जागे पियो जेको जागे पियो उन ॾिठो त बाबा छेलो कुए पियो हीअं पियो कुए छेलो कुई चमड़ी लाहे कमाए ठाहे पंहिंजे घर लाई त जल्दी मोड़ ते उठो ॿ टे मानियूं कढी वठो त मां मना जो लाल वठी मूं घर अची थिए जंहिंमें जरो निर्मान त ताणे तनूरनि में भेरे हरा भाण टेकन सूजो पाण सिर घर घोरियो सैयद मूसारी दे सुखरी अची जे कार त पेरन भरिया पिबड़ियो हथ में छाया मार तो साजन सब जमार माता गोली थी गुजारियो मुखे माइटन जो तो भिटाई घणो पड़े प्यारा मुसलमान भाइरो हज़रत जाबिर रवान थी घर में बोर्ड शुरू कयूं मानी शुरू कयूं जेको नंढो सुतो पियो सो जागियो भाउ खां पुछी पाण वारो छेड़ो कि वो तो बाबा कोई छे क्या कीअं पुठाई की तोखे ॾेखारे कीअं पुठी छुरी खणी आयो भाउ खे मथे वठी वियो अणसमझी में छत ते जी हीअं सुतो अणसमझी में नंढड़ा ॿई पंहिंजे भाउ जे कंध ते काती रखी हलाई शहीद थी वियो अदा 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 सजदल त पाण उतां छत तां हेठि किरी पियो उनजी बि हसरी टुटी वई ॿई शहीद थी विया मां रत ॾिठो डोड़ी आई वाह जाबिर तुंहिंजी घरवारी तुंहिंजे सब्र सां कुर्बान मथे वञे त बचड़ो पुठो भाकुर में खणी आई ॿिन्ही खे वञी पींघे में सुमारे पंहिंजी चादर सां रत सफ़ा कई मतां को ॾिसी न वठे मतां को महबूब खे वञी न ॿुधाए मतां अल्लाह जा महबूब मानी न खाइण साईं मतां मानीअ खां रहिजी वञे इन जे करे ला युमिनु अहदुकुम हत्ता अकून अहब्ब इलैहि मिन वालिदिही व वलदिही व नफ्सिही वन्नासि अजमईन महबूब तो फरमाए पंहिंजी जान औलाद खां वधीक मूंखे भयो मूंसां मोहबत कयो अॼु मोटरसाइकिल जेको एक्सीडेंट थो थिए सॼे ॻोठ में कोहराम मची थो ॿ शहज़ादा शहीद पिया जाबिर जी घरवारी जे अख में लुड़क न आहे मथां को महसूस करे साईं खे न ॿुधाए साईं खाई वञे पोइ ख़ैर प्यारा मुसलमान भाइरो हज़रत जाबिर ख़बर वठण आयो मानी तैयार मानी तैयार साईं खे वठी हज़रत जाबिर वियो साईं मानी तैयार बाबन फरमायो बिलाल अबू हुरैरा सॼे मुजाहिदन खे दावत ॾे त सभिनी जी मानी हज़रत जाबिर जे घर आहे छेलियूं बचे मानियूं हिन 450 शायद मदीने में मूं अम्मा खातून जन्नत मौला अली साईं जी शादी बयान कई आसपास में मूंखे शइ मिलाइए मुंहिंजा महबूब करीम मरजल बहरैन यल्तकिया बैनहुमा बरज़खुन ला यबग़ियान रब फरमाए ॿ दरिया मिलिया
बस समूद पाण में मिलिया जिन जो निकाह ब फेरो थियो हिकिड़ो आसमान में ॿियो मदीने में दरिया केरन मौला अली मुश्किल कुशा अम्मा सैयदा फातिमा ज़हरा इन्हनि जो निकाह अव्वल सते आसमान ते थियो जिब्रील अमीन आयो अर्ज़ की मुंहिंजा महबूब अव्हां खे लख मुबारक अल्लाह जे तरफ़ों सलाम इन्नल्लाह ज़व्वज फातिमा मा अली अल्लाह से अव्हां जी न्याणी फातिमा ज़हरा जी शादी निकाह आसमान सते ते जिब्रील सां करे छॾी आहे पंहिंजो मौला अली साईं सां करे छॾी आहे साईं फरमायो जिब्रील न्याणी जे निकाह में वारिस वली जो हुअणु तो ज़रूरी है जॾहिं करार जी ख़ातून जन्नत जी शादी थी मां त हुयुसि कोन पोइ वली वारिस केरु बणियो जिब्रील अर्ज़ कयो मुंहिंजा महबूब अव्हां जी न्याणीअ जे निकाह जो वली वारिस ख़ुदि ख़ुदा बणियो जिब्रील शाहिद केरु हा निकाह ख़्वान केरु जिब्रील अर्ज़ कयो साईं निकाह मूं पढ़ियो मीकाईल इसराफील इज़राईल शादी जा गवाह 40,000 मेहमान हा कोई मलाइक हा हालांकि जितरा मलाइकन मेहमानन जो अदद थोरो हो पर जिब्रील अर्ज़ कयो मुंहिंजा महबूब दुनिया वांगुरु इहे 22 ग्रेड जा मलाइक हा ये असां वटि ग्रेड हूंदा 22 ग्रेड जा मलाइक हा अल्लाह जे हबीब फरमायो जिब्रील हाणे देर न आहे जे अल्लाह मुंहिंजी न्याणी जो निकाह हैदरे करार सां करे छॾियो आहे त मां ॿियो भेरो निकाह मदीने में थो कयां मुझे चाचे हमजे के वठी अचो चाचे अब्बास के वठी अचो दावतूं ॾेई अचो मदीने शहर में सभिनी खे ॿुधायो अॼु खाधो पीतो अव्हां जो मूं वटि आहे सैयदा फातिमा जे निकाह जी दावत ॾेई अचो पर उन निकाह में शादीअ में खाधे जो इंतज़ाम सिर्फ़ 10 माण्हुनि जो अञा घणनि हिते तलम ऐं अला लंगर खाई वेठा आहियो या असांखे जो बाद में थी पर सही थी किथे किथे आयो इहो रवाज मानी खायो हलियो पर न जेके आशिक़ आहिनि उहे पंहिंजे हबीब जो ज़िक्र जो इहा बि ज़रूरी आहे जरूर असीं पहिरीं खायो वठो मूं हिकु जॻह ते कई मुंहिंजे मथां में तंबू जो टुकड़ो गर्मी हुजे ज़ारी भई जेके हेठि वेठा न सिज में वीचारा अव्हां खे शाबस वाह खटी हिकिड़े मूंखे चयो थोरो कुर्सी अव्हां बि खिसकाई मानी बि ज़रूरी आहे चलो पहिरीं अव्हां जिस्मानी ग़िज़ा खाधी आहे हाणे रूहानी ग़िज़ा पंहिंजो सीनो भरियो बज़ार अलहमदुलिल्लाह हाणे उर्सन में मानियूं गंजन ही साईं जो मौजूदो थो मिले असांजी हिकिड़ी रैली निकिरंदी आहे साकरे खां केटी बंदर हिन वारे पोएं वारे भट फुटी वियो हिन वारे केटी बंदर में असांजे जट माइट उन्हनि वरी हिन वारे इस्तक़बालिया में 2800 जेगियूं पचाई वो भी कणो कणो थी आलमी जुलूस वॾो हिकिड़ो सुरो साकरे ॿियो सुरो बगान वॾो जुलूस पर महबूबन जी न्याणीअ जी शादीअ में 10 माण्हुनि जी मानी मुनाफ़िकन खे वजब मुनाफ़िकन वेठा हा उहे वरी हिक ॿिए खे फस फस मानी 10 माण्हुनि जी सचो वठी जो घुरायो माज़अल्लाह वॾी ख़ारी थी अल्लाह जे हबीब ताईं ये लफ़्ज़ पता मदीने जे साईं फरमायो मुंहिंजा चाचा
हज़रत अब्बास हमज़ा देग जी वध ते आवे ॾह माण्हू करे विहारियो ॾह टोले में विहारियो मुनाफ़िकनि जो मुंहुं कारो कयो बघा तूं ॿाहिर अछो केॾो आई पर अंदर तुंहिंजो कारो मच्छीअ मोह खाई अञा पियो चवाई त पखी आया पियनि जो तूं पखी छाजो आई पखी त हेठि सगोरा आहिनि पखी चवाई पियनि जो त हल हंजनि साण मोती चुण मेहरान जा तूं कॾ न कईंदी कान पोइ हेड़ी कर रिहान जा आहे पीर जे पार जी सल्लल्लाहु या रसूल अल्लाह सल्लम अलैका या हबीब अल्लाह मुझे तो चाचो को बिठाई दी भाई तो तवे या का गाल वो कहते तो उठ टया जतन न सो सल्लल्लाहु अलैका या रसूल अल्लाह व सल्लम अलैहि मानी ॾहनि माण्हुनि जी साईं फरमायो ॾह टोले में वियो चाचनि खे फरमायो मानी जी वध ते आवायो माण्हू मानी खाईंदा हुआ साईं खां मोकिलण आया अहिड़ा हाणे इजाज़त आहे मदीने जे पीर फरमायो सुभाणे नाश्तो बि मूं वटि वरी नाश्ते ते आया मोकिलायो साईं फरमायो ॿिनि पैरनि जी मानी बि मूं वटि वरी आया खाधऊं मोकिले साईं फरमायो शामोरी मुनाफ़िकनि जे मुंहं ते तौ घुमायो टे ॾींहं टे रातियूं सैयदा फातिमा ज़हरा सलामुल्लाह अलैहा जी निकाह जी मानी पे हली चौथे ॾींहुं साईं फरमायो मानी आहे तो सही खोड़ बची पई आहे मोहन फरमायो टेकियूं खणो हाणे मदीने जे भर पासनि में ॻोठनि में वञी मुंहिंजी न्याणीअ जी शादीअ जी मानी सुभान अल्लाह हज़रत जाबिर साईं खे अर्ज़ कयोसीं मानी तयार आहे साईं फरमायो बिलाल जो अबू हुरैरा ऐलान कयो सभिनी जी दावत हज़रत जाबिर जे घर हज़रत जाबिर छा पुछे अर्ज़ की साईं तव्हां अचो त मां अॻिते हलां थो इंतज़ाम कयां हज़रत जाबिर घर पहुतो आहे पंहिंजी घरवारी खे जो चवे लाल ॻाल्हि ॿुध ॻाल्हि घोड़ खां चढ़ी वई पाण साईं जो इंतज़ाम कयो साईं 450 वठियो पियो अचे चयाईं जाबिर तो घरनि जी दावत कई साईं हुननि जी दावत कई साईं कई कि पोइ छाजो फिक्र आहे असां जो कयो आहे साईं जे अॻियां रखंदासीं पोइ साईं ॼाणे साईं जा महिमान पुटनि जा शहीद थिया अल्लाह जा महबूब आया फरमायूं जाबिर ॾह माण्हू विहारींदा वञो बोड़ माण्हू रखंदा हज़रत जाबिर तो फरमाया खुदा जो कसम 450 सहाबी खाई विया मुझे हाल जो कुछ कोन हूंदो पर हंडी तां जे कॾहिं कपिड़ो लाया त बोड़ो साॻियो मानियुनि तां कपिड़ो हटाया मानियूं साॻियूं पयूं आहिनि साईं हाणे अवां खां मोहम्मद फरमायो अकेलो कोन खाईंदुसि जाबिर तूं बि अच पंहिंजा पुट बि वठी हज़रत जाबिर पंहिंजी घरवारी खां थो पुछे पुट किथे आहिनि घरवारी साईं मानी खाई विया
साईं जो पुट वठे जो पोख माई साहब सोचो तो जेका मूं कोशिश कई वह पूरी न पई थिए अञा साईं मानी खाधी कोन जे हीअ ॻाल्हि दीदार थे साईं मानी कोन खाईंदो पाण थियई त जाबर महबूबन खे चयो त बचड़ा ॿई आरामी थी पर ग़ैब वारे नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम सुभान अल्लाह फरमायो जाबर सुतल भी उठारे आ सुतल उठी हज़रत जाबर जो चवे मुंहिंजी घरवारी साईं करीम चवनि था सुतल उठारे जाबर जी घरवारी चयो जाबर हाणे कहिड़ी लिकाया पुट ॿई पंहिंजा शहीद थी साईं खे चयो असांजी उथारण खां परे दिलरुबा हाणे तूं अची पाण उथ अल्लाह जा महबूब उथिया पींघे तां चादर हटाए ॿिन्ही खे जो सॾु कयूं ॿई मुंहिंजा प्यारा उथी खड़ा थिया अबा हाणे अहिड़ो महबूब असांजो थी सघे सॾु कयो त ॿई शहज़ादा उथी आया साईं फरमायो जाबर लक़ब उम्मी मगर कोनो मका के गए से वाक़िफ़ खुदावंदे ताला के पढ़ाए से होते हैं सुभान अल्लाह जाबर तो के पो खबर पई असांखे उत खबर पई जॾहिं तुंहिंजा पुट ॿई शहीद थिया असांखे उते ई ख़बर तोखे बाद में ख़बर पई आहे अहिड़ो महबूब अहिड़ो बेमिसाल ख़ुदा जो पाक महबूब मुंहिंजा प्यारा हिते त कहीं जहिड़ो कोन्हे पर पूरी काइनात ॿिन्ही जहाननि में मुंहिंजो महबूब कहीं जहिड़ो कोन्हे मेराज में जिब्राइल से कहने लगे शाहे उमम तूने तो देखे हैं जहां बतलाओ तो सही कैसे हम रूहुल अमी बोले के महजबी तेरी कसम आफा कहा गर्दी दम मुहरे बुतावर दम बिस्यार खूबा दीदम लेकिन तो चीजें दीगरी सुभान अल्लाह सही पूछो जिब्रील खां जिब्रील सॼा जहान राज फिरियो मूं जहिड़ो तोखे किथे नज़र आयो कि सोना रब जो कसम 18,000 जहाननि में तो जहिड़ो मुहम्मद तो जहिड़ो नज़र न आयो मुंहिंजा प्यारा मुस्लमान भाइरो अलगर्ज़ मीलाद बयान कयां थो पर ही जो जलसो था कयूं खैरात था कयूं इन्हीं जो मक़ाम चाहे ख़ुशख़बरी आहे जिते महबूब जो मीलाद पढ़ियो वेंदो आहे साईं जो जलसो ज़िक्र जो थींदो आहे अल्लामा शेख अब्दुल हक मुहद्दिस दहलवी रहमतुल्लाह अलैह लिखनि था भली तंबू हटी वञनि भली जेकियूं खजी वञनि शामियाना लही वञनि स्टेजूं खजी वञनि दिल मग़ाली जा खजी वञनि कुर्सियूं हटी वञनि पर फरमाए थो उन चाहे ते 12 महीना ख़ुदा जी रहमत जी बारिश वरसंदी जिते सोने जो ज़िक्र हले जिते महबूब जो मेलो बचंदो ये महबूब का मेला है ये महबूब का मेला है महफिल नू सजाए रखना खुदा बुलदा वेला है खुदा बुलदा वेला है सुभान अल्लाह प्यारा मुसलमान भाइरो हजरत
निजामुद्दीन औलिया रहमतुल्लाह तआला अलैह वनो अल्लाह जो वलिया साईं जी पहिरीं ती ॻाल्हि ॿुधायां वो साईं जे हवाले सां ॻाल्हि कयां साईं नंढड़ो हो मां जी जल पंहिंजे बच्चे खे वठी आई मदरसे में आलिमनि सां जी ॻाल्हाई मुंहिंजे बच्चे खे दाख़िला ॾियो क़ुरान पढ़ायो इस्लाम सेखारियो मौलवी चवण लॻा माई साहबा तूं हली वञ असां निज़ामुद्दीन खां इम्तिहान वठंदासीं जंहिं वक़्त में सबक़ पढ़ाई पूरी थींदी इम्तिहान वठंदासीं पास आयो त दाख़िला मिलंदी मां जी जल हली वई निज़ामुद्दीन वेठो आहे सबक़ ख़त्म थिया मदरसे जी मोकल थी आहे वॾे आलिम सगोरे निज़ामुद्दीन नंढड़े खे घुरायो निज़ाम जी मुंहिंजा साईं मौली साहब फरमायो असांजे मदरसे में ॿ इल्म पढ़ाया वेंदा आहिनि हिकिड़ो महबूब थियण जो ॿियो मुहिब थियण जो सुभान अल्लाह तूं महबूब थींदे या मुहिब थींदे अर्ज़ कयई साईं जना खां मां होश संभालियो अम्मा जे पुछे बग़ैर को कम कोन कंदो आहियां इजाज़त ॾियो घर वञा पंहिंजी जीजल मां खां पुछी अम्मा महबूब थिया या मुहिब थिया पंज पुछी साईं निकितो मदरसे मां मदरसे खां घर ताईं विच में हिकिड़ो मिटी जो ढिगो ढेर उन ते हिकिड़ो मस्त वेंदो हो मजदूब जॾहिं उतां थी साईं गुज़रियो उन मस्त सॾु कयो फरमायूं निज़ाम हीरे माण्हू डोड़ी आया इन मस्त करे कंहिंसां कोन ॻाल्हायो पहिरियों दफ़ो छोकिरे खे सॾु कयो अथई अलाए हलंदो अलाए छा कंदो साईं हलियो वियो उन मस्त चयो निज़ामुद्दीन मदरसे जे मुफ्ती साहब तोखां तमामु वॾो सवाल कयो मां खे चइजांइ त जवाब ॾियण में तकड़ न करे एतिरो चई वरी पंहिंजी मस्ती में हलियो वियो हज़रत निज़ामुद्दीन औलिया घर पहुतो मां जी जल मथो चुमियो पुट सबक थी वियो दाख़िला थी वई न मुंहिंजी मां अञा दाख़िला कान थी आहे उस्ताद चवनि था त असांजे मदरसे में ॿ इल्म था पढ़ाया वञनि हिकिड़ो महबूब थियण जो ॿियो मुहिब थियण जो अम्मा हाणे मां कहिड़ो जवाबु ॾियां महबूब थियां या मुहिब थियां मां ॿुधी पे होश में आई हज़रत निज़ामुद्दीन औलिया पुछो अम्मा छा थियो पाण फरमायूं पुट महबूब थी जा मुहिब न थी अम्मा मुहिब छो न थिया मुहिब छा आहे मां फरमायो पुट हिन जहान में मुहिब सिर्फ़ फातिमा ज़हरा जो बचड़ो हुसैन मुहिब थियण आसान न आहे मुहिब सिर्फ़ इमाम हुसैन करबला जो शहीद आहे जो 72 बचड़ा कुहाए पोइ रब खे बि चवे तेरा दर्द मेरा दरमान तेरा गम मेरी खुशी है मुझे दर्द देने वाले ये तेरी बंदा परवरी है सुभान अल्लाह पुट 350 तीर लगल हा 32 भाला लगल हा 33 नेज़ा लगल हा 40 तलवारुनि जा घाव हा पर हेॾां अल्लाहु अकबर जो आवाज़ आयो हुसैन खे सभु कुझु विसरी वियो अल्लाह जी बारगाह में सजदो करण उन्हनि जे लाइ आवाज़ आयो इस नवासे की हिम्मत पर मुस्तफा को नाज है इसके बाजू की कुव्वत पर मुर्तजा को नाज है सजदे तो औरों ने किए इसका नया अंदाज है हुसैन ने वो सजदा किया जिस पर खुदा को नाज है सुभान अल्लाह सल्लल्लाहु अलैका या रसूल अल्लाह व सल्लम अलैका
हबीब अल्लाह प्यारा मुसलमान भाइरो मां चवण लगी पुट महबूब तुझो मुहिब सिर्फ हुसैन निजामुद्दीन औलिया खे दाखिला मिली महबूब बणिजी वियो हाणे साईं जे दौर में मुगलिया खानदान ये पंजे सिंध में भी मुगलिया खानदान जो बादशाह आला रब्बिल अव्वल ते शान शौकत सां सुणे महबूब जो मीलाद कंदो हो हिंदुस्तान असांजे माइटनि हिकिड़ो तंबू लगायो आहे उन जलसे में ॿ तंबू हूंदा हुआ वॾा हिकिड़े में औरतूं वेंदियूं हुयूं परदे में ॿिए पासे आम माण्हू वेंदा हुआ उन जलसे में बादशाह बि हूंदा हुआ वज़ीर वज़रा हूंदा हुआ गवर्नर हूंदा हुआ सफ़ीर हूंदा हुआ मुंहिंजा बि दोस्तो पाड़े में हिकिड़ी माई ग़रीब हुई ग़रीब उनखे नियाणी चयो अम्मा पाण त हेॾो जशन नथा मल्हाए सघूं ग़रीब आहियूं मिसकीन आहियूं हलूं ॿई ॼणियूं जंहिं पासे मायूं वेंदियूं उन पासो वठी पाण बि हली सोने हबीब जो ज़िक्र त ॿुधी सोने हबीब जा मौजज़ा ॿुधी अचो विलादत बासाद जो ज़िक्र ॿुधी अचो मुंहिंजा प्यारा मुस्लमान भाइरो ॿई आयूं न्याणी धीअ ॿई गॾिजी आयूं पुलिस वारनि चयो अव्हांखे अंदरि कोन छॾींदासीं छो जो हिननि जा हाल ग़रीबाना हुआ हिते अमीरनि जूं मायूं ईंदियूं वज़ीरनि जूं ज़ालूं ईंदियूं मतां अव्हां अंदरि पिन न कयो इन जे करे अव्हांखे इजाज़त न आहे मां धीअर वापसि मोटियूं रस्ते में धीअ चयो अम्मा छा असांजो महबूब अमीरनि जी दावत में ईंदो आहे ग़रीबनि जे कोन ईंदो आहे छा मां चवण लॻी मुंहिंजी धीअ ममा अरसलनाक इल्ला रहमतन लिल आलमीन न्याणी हिते अमीर ग़रीब जो मसइलो कोन्हे साईं सभिनी जो आहे पर जंग जी हलनी सॾ करे सोना मुंह में ज़ामन पो मां बचन खे खीर प्यारे अचां त सोना उन किले जे पासे में वही ग़रीबनि जो बि आहे अमीरनि जो बि आहे न्याणी जी चए अम्मा पोइ पार्टी अन जी वठी पाण बि भत रधियूं ऐं निज़ामुद्दीन जे मदरसे मां हिकिड़ो नातख़ान वठी अचूं ॿ टे तालिब वठी अचूं उहे यासीन पढ़नि पोइ हिकु ॿ नात पढ़ायूं पाण बि पंहिंजे घर में ग़रीबाणे कखनि में सोने हबीब जो मीलाद मल्हायूं मीलाद शुरू थियो ॿई पयूं चवनि मदनी सोना मुंहिंजो ग़रीबणो हाल आहे मदनी सोना मुंहिंजो फ़क़ीरणो हाल आहे मूं वटि का शइ कान आहे साईं तो वटि छा छा न आहे मदनी सोना मुंहिंजो ग़रीबणो हाल आहे रातखानी हले पई भतरन जे पियो ॿई माउ धीअ चुल्हे ते वेठियूं आहिनि जूं ॻारनि पियूं ही तर्जुमो हुयो अव्हांजा आशिक़ हज़ार आहिनि साईं अव्हांजा आशिक़ हज़ार आहिनि असांजी यारी क़बूल पैशल अव्हांजा आशिक़ हज़ार आहिनि अव्हांजा आशिक़ साईं असांजी यारी क़बूल पैशल असल खायां अव्हांजी बानी असल खायां अव्हांजी बानी हीअ बंदी बेकारी क़बूल पैशल अव्हांजा आशिक़ हज़ार सुभान अल्लाह अॼु बि कुठो हा अव्हांजे इश्क में मखदूम सरमद मजनू बणिजी अॼु बि त आहियां हुज़ूर हाज़िर अॼु बि त आहियां हुज़ूर हाज़िर हीअ कंध कतारी
कबूल फैसला आवाजा आशिक हजारा आवाजा आशिक साईं यारी कबूल फैसला आवाजा आशिक नसीब हिन जमात जा हबीब आवाज हथ में नसीब हिननि जतन जा हबीब आवाज हथ में बणियो कनीज़क आवाज दर्दी दिया बुहारी कबूल फैसला आवाज आशिक यारे कबूल पैजल असल खाया आवाज मानी असल खाया ये बंदी बेकारी कबूल फैसला आवाज का हज़ारे आहिल यारे कबूल पैजल यारे कबूल पैजल उदास अखड़न सवात सुनो अञा तक ने ॾिठो नाहे सुभान अल्लाह उदास अखड़न सवात सुनो अञा तक ने ॾिठो नाहे झुरे धिजे पई आवाज सिक में झुरे धिजे पई आवाज सिक में ये दिल बेचारी कबूल फैसला आवाज आशिक यारे कबूल पैजल आवाज आशिक प्यारा मुसलमान भाइरो हिना मीलाद हले पियो पैमाने ते हिना निज़ामुद्दीन औलिया जो टाइम थियो त जेको जलसो बादशाह जो उन जी सिदारत साईं कंदा खलीफन सां फकीरन सां शागिर्दन सां दोस्तन सां गॾिजी हाणे अचन पिया मीलाद में सिदारत करण जे लाइ जॾहिं उन माईअ जे दरवाज़े खां गुज़रिया साईं निज़ामुद्दीन पैर उघाड़ा कया जुतियूं लाहे घोड़ा भञी माई जे दर ते वेही रहिया फकीरन अर्ज़ कयो साईं मीलाद अॻिते साईं फरमायो अदा मीलाद अॻिते पर मीलाद वारो साईं हिन घर में मौजूद आहे सुभान अल्लाह हिन माईअ जे मीलाद में साईं वेठा इंतज़ार कयो साईं जो साईं ते आया लख मुबारक मोमिनो अज हाशिम गोठ में सुरहाना पंहिंजे हिन मीलाद में आयो मोहम्मद पाना चो लख मुबारक मोमिनो अज हित बि सुरहाना पंहिंजे हिन मीलाद में रहमतन जी पूत सारी रात में बसदी रही अर्श नूरी मलाइक हित आया नहीं जलसे में जिब्राइल आयो सोने अरबिया सारा पंहिंजे हिन मीलाद में आयो मोहम्मद पाना ही तो मीलाद जलसो ॿियो आहे भक्त नंगर इन ते बि हिकिड़ी ॻाल्हि मुंहिंजी कयल आहे पर वरी ईमान ताज़ो कर अल्लाह जे हबीब जो ग़ुलाम मदीने में आराम तो करे साईं करीम ख्वाब में आया फरमायो मुझा गुलाम
सुबुह जो उठ हितां इलाही पंथ ते हिकिड़ो जबल आहे उन जबल जे मथां कोट ठहियल आहे उन कोट जो वाली वारस हिकिड़ो मौलवी आहे यहूदियुनि जो उन ॻोठ जो वॾेरो बि सॾे थो ऐं हुनजा कई शागिर्द कई हुनजा मुरीद कई पोइ लॻा आहिनि वॾो आलीशान हुनजो कोट आहे उनमें हुनजो शहर आबाद आहे सुबुह जो वञी उन जबल खे मौलवी सां वञी मिल चओ त मुंहिंजे मदीने वारे घोट चयो आहे तुंहिंजे लाइ सलाम बि मोकिलिया अथई तुंहिंजे लाइ ख़ुशख़बरी मोकिली अथई त मौलवी क़यामत ॾियारे तूं मुस्तफ़ा सां हीअं गॾु हूंदे जीअं ॿाहिरियूं गॾु आहिनि सुबुह जो साईं जो ग़ुलाम उथियो सोचई त साईं अहिड़े माण्हू लाइ मोकिलियो आहे जेको मौलवी हर पीर खे थोरी मञींदा ठाहे ठुकाए आज़माए को पीर कंदो मौलवी ॾाढो वञा उहो त मूंखे चवंदो त मुंहिंजो कहिड़ो अमल पसंदि आयो आहे मुंहिंजे नबी खे जो मां जन्नत में गॾु हूंदुसि मूं त कलमो बि कोन पढ़ियो सोचे सोचे राति थी वई बि अल्लाह जे महबूब ॿियो फेरो ग़ुलाम ते महिरबानी फरमाई तूं इहो सोची रहियो आहीं त कहिड़ो दलील कहिड़ो ओञाण ॾींदुसि हा ॿुध जॾहिं उते वञी मौलवी साहब खे सलाम चइजां पैगाम पहुचाइजां तोखां पुछंदो त चइजां मौलवी साहब पोइ हफ़्ते में तुंहिंजे मदरसे में दावत हुई तुंहिंजे कोट में जलसो तूं ऑर्डर कजो त अॼु जलसे खां पोइ मानी हलंदी जलसे खां पोइ लंगर हलंदो पोइ तुंहिंजे शहर में हिकिड़ी असांजी उमतियाणी हबश खां आयल हुई उनजा नंढड़ा बीमार हुआ उन अची शहर वारनि खां मानी घुरी शहर वारनि चयो अॼु सभिनी जी दावत असांजे मौलवी वटां आहे उठ वञ खोड़ देगियूं लचियूं आहिनि पोइ माई आई तुंहिंजे जलसे में पोइ दर ठुकाई तुंहिंजे हिकिड़े ग़ुलाम दरवाज़ो खोलियो ॿ दफ़ो हुन भत घुरियो ॿार रोअनि पिया मानी ॾियो मगर तुंहिंजे दरबारनि हुनखे मानी कान ॾिनी टियों भेरो माई चयो ईअं नथा ॾियो त मुहम्मद मुस्तफ़ा जे नाले जे सदके तुंहिंजो नालो मुहम्मद मणियो साईं ॿियनि नालनि हज़ारनि खां ॿियनि नालनि हज़ारनि खां तुंहिंजो हुस्न सदा सुहिणो साईं चंड तारनि सितारनि खां चंड तारनि सितारनि खां पोइ मौलवी साहब पोइ दरबान तो वटि आयो तोखां सलाह कई माई दर ते बीठी आहे छॾे कान थी ॾाढो असां टरकायो पर हाणे थी चवे मुहम्मद मुस्तफ़ा जे सदके मन पांच भत जी ॾियो मौलवी साहब चयो भरे ॾियोसि पांच भत जी ॾिनी उहा तुंहिंजी पांच जेका मुंहिंजे नाले निकिती ख़ुदा वटि कमु करे आई अल्लाह सीधे मुक़द्दर में कलमो भी लिखियो आहे क्या बचे जाने मुझो जन्नती साथी तो के बनायो आहे इहो वञी ओञाण ॾियां पाणी मौलीअ खे दिलि सां लॻंदी अल्लाह जे महबूब जो ग़ुलाम सुबुह जो उथियो हली पियो मुंहिंजा प्यारा मुस्लमान भाउ उन कोट में अची पहुतो पर अल्लाह जी कुदरत अॼु बि जलसो लॻो पियो उन जलसे में ऑर्डर हो दर बंदि थी वञनि पोइ कंहिंखे अंदरि न मोकिलिजो ही जो ग़ुलाम आयो दर साॻियो ओचिता हबशाणी माई भत घुरियो हो उन दरवाज़े खे अची ठुकाई दरबान साॻियो हो चवणु लॻो अञा ख़ैर में चई मां जलसे में वेंदुसि जलसे में आयो आहियां कि ऑर्डर बंदि आहे मुर्शिद जो चई ठीकु आहे तव्हां वञी पंहिंजे मुर्शिद खे चओ त मां मुहम्मद मुस्तफ़ा जो पैगाम खणी आयो आहियां सुभान अल्लाह दरबान चयो चई असां जेका माई खे भत जी पांच भरे ॾिनी शायदि उन जवान खे ख़बर पई आहे शुक्रिया अदा करण जे लाइ पंहिंजो माण्हू मोकिलियोसीं ही उते बीहारे वियो पंहिंजे आलम खे वञी चयईं
दर साॻियो पहुच तव्हां अफशानी माई खे पटो भत जो ॾियारियो उन ते अॼु हिकिड़ो ॿियो माण्हू बीठो आहे चवे थो त मां मोहम्मद मुस्तफ़ा सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जो पैगाम खणी आयो आहियां असांजा मौलवी असांजा पीर छा तव्हां थी वठी स्टेज ते जॾहिं आका जो ग़ुलाम आयो प्यारा मुसलमान भाइरो मौलवी साहब वेझो घुरायो जी अदा ॻाल्हि कर की साईं मुंहिंजे महबूब तुंहिंजे लाइ सलाम मोकिलिया तोखे ख़ुशख़बरी ॿुधाई आहे त क़यामत जे ॾियारे अवां असांजे महबूब सां गॾु ईअं पीश्त में हूंदा जीअं ॿ आंगलियूं गॾु मौलवी साहब चयो त कहिड़ी नेकीअ ते कहिड़ी ॻाल्हि ते एॾो इनाम मां त मञांसि कोन पोइ मुंहिंजा प्यारा सिंधी ग़ुलाम अफशानी वारी ॻाल्हि करे ॿुधाई त तो रसूलुल्लाह जे नाले पाटोड़ो भत जो ॾिनो रब खे मुस्तफ़ा जे नाले जो इहो भत एॾो पसंदि आयो आहे जो तुंहिंजे मुक़दर में कलमो बि लिखिजी वियो आहे महबूब जो साथ बि लिखिजी वियो आहे ईअं जो पैगाम ॾिनाई मौलवी साहब कुर्सी सूधो तेरियूं मथे पाणीअ विझी मौलवी खे मुंह में हणो जमात में शोर मची मौलवी तो असांजा तंदा हराम करे छॾिया असांजा फ़कर हराम करे छॾी मुसलमान सां मिलियो पियो आहे अॻे रसूलुल्लाह जे नाले पाट भत जी ॾिनई असीं ख़ामोश थी वियासीं अॼु पैगाम अची विया माना अंदरि अंदरि दोस्तियूं पियूं हलनि अंदर अंदर दोस्तियूं पियूं हलनि मौलवी साहब चयो अदा विढ़ो न ॾोरा पा न ॾियो रब जो कसम हिन ग़ुलाम पैगाम ॾेई बस कई वो महबूब जी साम्हूं बीठो मां कोन ॾिठो रुहानी तरह आयो बसि पोइ हाणे कहिड़ियूं तव्हांखे ॻाल्हियूं ॿुधायां मां मजबूर आहियां अख दिलि खे कयां छा मां जो हुज़ूर ॾिसी आयो हिन दिलि खे मजबूर करे आयो अख दिलि खे कयां छा मां जो हुज़ूर ॾिसी आयो हिन दिल खे मजबूर करे आयो सुभान अल्लाह हिन दिल जी हिफ़ाज़त ॾाढी कयुमि पर पोइ बि वीचारी लुटिजी वई अची अहिड़ा कहे वार कयसि हिकु हूक करे गुटिजी वई हाज़िक़त हज़ारी आया मगर विया ॾिसण सां होश उड़ी यक राह थी सभु चवण लॻा हीअ कीवे मां के कुटिजी हीअ कीवे मां के कुटिजी वई सल्लल्लाहु अलैका या रसूल अल्लाह वसल्लम अलैका या हबीब अल्लाह सल्लल्लाहु अलैका या